कबार नालो ही कबार जेके भी कबीरा कबीरा गुनाह बयान थियल। अब्दुल मलिक नाले सां हिकिड़ो बादशाह, अब्दुल मलिक बादशाह वटि हिकिड़ो नौजवान रोईंदो आयो। पुछा तो करे अब्दुल मलिक दे खबर छाजे करे तो रोए लिम तबकिया अय्यो शाब। ओ नौजवान छाजे करे रोए तो पियो। नौजवान रोई करे चवे तो सही तवां के पतो आ सही महाराज टेम ते कबरूं खोटींदो आ। तवां के पतो आ महाराज टेम ते कबरूं खोटींदो आ। माना उन जो कम केड़ो हो, कबरूं खोटे करे कफन चोराईंदो हो। जेरन ते तर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि वसहाबिहि वअज़वाजिहि वऔलादी वाल बैती अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकअय्यिम मिन क़रयतिन अमलयतु लहा वहिय ज़ालिमतुन सुम्मा अख़ज़्तुहा व इलैयल मसीर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां आका ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम बछड़े जला के जा दोस्तों वो मुसलमान भाइरो रब करीम जा तवां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा
अणगणिया एहसान आए मेहरबानियूं जंहिं रब करीम सुबुह खां वठी करे हिन शाम जे पोएं पहर ताईं सॼो ॾींहुं मिठड़े क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। जिन जिन वीचारनि हिन ख़ैर में हिसो ॻंढियो आहे पंहिंजे पंहिंजे ताक़त जे आधार 50 जो 100 जो 500 जो चांवरनि जो गिह जो जंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिसो ॻंढियो आहे शल रब साईं समूरनि जे इन ख़ैर खे मक़बूल मंज़ूर फरमाए। हे जेके वीचारा कहिड़नि कहिड़नि ॻोठनि मां कही हिन क़ुरान पाक जे महफ़िल मजलिस में आया आहिनि रब साईं शल समूरनि जो अचणु मक़बूल मंज़ूर फरमाए। टाइम काफी गुजरी चुको है शल अल्लाह साईं तमाम असा के उन रस्ते ते मजबूती सां हलाए जंहिं रस्ते ते हलण जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म आहे। चल अल्लाह साईं उन रस्ते खां बचाए जंहिं रस्ते खां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो कई आहे। मावा जे सामूं सिपारे 17 मां सूरत हज मां हिकड़ी आयत तिलावत कई आहे। उन आयत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वक अय्यिन मिन करया केतराई गोठ अमलयतुल्लाह रब फरमायो ना फरमानियो दिसान भी पो भी धर पोड्या केतराई गोठ गोठन जा गोठ मां अल्लाह उन जो नाफरमानियों गुनाह गलतियों दिसा पो भी अमलयतुल्लाह उनन के धर पोड्या। सिंधी में चबो आ छडे मंडे के वारी में हलन वही जालिम। अल्लाह फरमायो ये जुल्म पाका ये नाफरमानियों गुनाह करे मां अल्लाह के नाराज करे ये पंजो पाण ते छापा कन जुल्म पाकन सुम अखस्तुहा रब फरमायो पर पो पकड़ियो मान सही हली दिनी मान धर पो दोस्त जकने 2-3 मिनट हेडे ख्याल कन इंशाअल्लाह मां घणो वाइदो न कंदुम विच वारा दोस्त वेठा थोड़ा 2-3 मिनट हेडे ख्याल कयो। अल्लाह से फरमायो पहिरियों ॾिनी माने डर नाफरमानियूं भी ॾिसान पियो गुनाह भी ॾिसान पियो ग़लतियूं भी ॾिसान पियो। पहिरियों ॾिनी मान डर सुम अखस्तुहा पर पो पकड़ियो मान सही छॾियो माने न व इलैयल मसीर अल्लाह साईं तोखे मूंखे समझाए छॾियो मूंसां जो टक्कर खाईंदे वरी भी मोटणो त मुॾे थी। अल्लाह रब्बुल आलमीन केॾो करीम आहे सॼी रात असांजा ॾोह ॾिसे थो पर ॾींहं जो रिज़्क बंद नथो करे। जमींदार वटि हारीअ जी राक जी थोड़ी शिकायत पहुचंदी आहे त साईं हे सही कम नथो करे जे पुट ज़मीन में हथ कढ मूंखे खोड़ राक हाँ मूंखे हथ कढ मूंखे रब चवे तो मां ॾिसां थो रात जो ॾोह करे थो गुनाह करे थो पर रिज़्क बंदे ॾींहं जो ॾिसां थो सॼो ॾींहुं गुनाहनि में आहे पर रात वारो सुकून ख़त्म जेको न सुकून ख़त्म करे न आराम ख़त्म करे न रिज़्क बंद करे उन रब जे दर मां असां ग़लत फ़ाइदो वठी रहिया आहियूं। उहो कहिड़ो सेकंड आहे जेको असांजो गुनाहनि में नथो गुज़रे। उहा कहिड़ी घड़ी आहे जेका असां पंहिंजे नाफरमाननि में अजान ॻाल्हियुनि में नथा गुज़ारियूं। मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि जेकॾहिं 2-3 मिंट मोबाइलूं सालेन ते रखनि
मां दोस्तन के वायदे में चवंदो एसपी ऑफिस हलंदा या बे कई ऑफिस हलंदा पोइ छा चवंदा तो मोबाइलूं या बंद कयो या साइलेंट ते रखो अंदर जी टाउन लगे न चवंदा छाजे करे उते जेकॾहिं मोबाइल जी कॉल आई तो साहब थी वेंदो पर जेकॾहिं पंहिंजो वॾो भोतार सरदार अचे पोइ उन टाइम ते भला नंढड़नि खे वेहण ॾींदा छो त साहब अचे तो सरदार साहब क़िस्म सां मथां चवे त भेड़ा चरिया इन जे करे रिंद साहब चवंदो हिन जे मट त कोई कोन्हे रिंद साहब चवंदो हिन जे मट त कोई कोने जॾहिं हिन को मथे कोई कोने त पोइ हिन जो हक़ बि वरी आहे चल अल्लाह सही तव्हां असांखे कलामुल्लाह जे अदब ऐं हक़ जे समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंसान अगले के त न ख़बर रहंदी त अलाए अगलो काथे वेठो आहे कीअं सही अगले के न रहंदी ख़बर त अलाए काथे वेठो आहे अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसे थो असां जूं ग़लतियूं असांजा क़ुसूर असांजा ॾोह पोइ बि जेके मेहरबानियूं कयूं थई उहे हली बंद नथो करे पर रब जेके पोयां लफ़्ज़ फरमाया सुम अखस्तुहा पोइ जेका अल्लाह जी पकड़ हूंदी आहे न उहा ॾाढी ॾुखी हूंदी आहे जेका अल्लाह जी पकड़ आहे रब बुरदबार आहे हलीम आहे अब चइबो आहे त थधे माण्हूअ खे कावड़ ईंदी न आहे ईंदी त वरी ठरंदो न आहे ईअं आहे हिकु त थधे मुड़ुस खे कावड़ ईंदी न पर जेकॾहिं आयसि त वरी पोइ बुरदबार आहे जॾहिं गुस्सो आयुसि कावड़ आयसि त पोइ वरी कंहिंखे बि न ॾिसंदो त हे कहिड़ो आहे हे कहिड़ो आहे हे मासूम आहे हे कीअं आहे शल अल्लाह पंहिंजे बाज खां बचाए अल्लाह कॾहिं कॾहिं गुनाहनि जूं सज़ाऊं ज़ाहिर करे ॾेखारे करे ॿियनि जे लाइ हिदायत जा सबक ॿुधाईंदो आहे त जेकॾहिं अॻिले खे गुनाहनि नाफ़रमान जे करे इहा सज़ा मिली सघई थी त तूं बि बचिजाए न त तोखे बि अल कबार हिकिड़ो अरबीअ जो किताब आहे उनमें जेके भी कबीरा कबीरा गुनाहन उन्हनि जो ज़िक्र थियल आहे उन्हनि जो बयान थियल आहे अल कबार नालो ई कबार जेके भी कबीरा कबीरा गुनाह बयान थियल अब्दुल मलिक नाले सां हिकिड़ो बादशाह अब्दुल मलिक बादशाह वटि हिकिड़ो नौजवान रोईंदो आयो पुछा तो करे अब्दुल मलिक दे खबर छाजे करे तो रोए लिम तब किया अयो ओ नौजवान छाजे करे रोए तो पियो नौजवान रोई करे चवे तो सही तव्हां के पतो आ सही महाराज जे टेम ते कब्रूं खोटींदो आ तव्हां के पतो आ महाराज जे टेम ते कब्रूं खोटींदो आ माना उन जो कम केड़ो हो कब्रूं खोटे करे कफन चोराईंदो हो जेरन ते त रहमन पर मोलन ते भी कल हैदराबाद में एकड़ो हमरा पकड़ियो थऊं जेको बिरयानी हलाइंदो हो जेको बिरयानी में कुत्तन जो गोश्त को हलाए पेट माल अचे पो केड़ो भी अचे अवा माल अचे पो हराम जो होजे तभी माल अचे पराओ होजे तभी माल अचे रुश्वत जो होजे तभी माल अचे यतीम जो होजे तभी माल होजे न्याणी जो हिस्सो होजे तभी माल होजे मजलूमन जो होजे तभी माल होजे तवे दो पेट भरजे पेट भरजे पेट भरे भले जग जहान जा बार रोईंदा वतन पर पो भी हिन के पंहिंजे बच्चन जी गिनती हूंदी चुप थियो गाला बोला मैं तो जी गाल न तो क्या मैं को मिसाल सा
मां वाइज़न में चवंदो रहंदो आं, ओ दुनिया जे बच्चन खे रुआण वारा, ओ दुनिया जे बच्चन के रुआण वारा, तू छा सोचो आ त मां परावा बच्चा रुआरे करे पंहिंजे बच्चन जा सुख कयूं वींदुमि। ओ ज़मीनुनि ते कब्ज़े करण वारा, परावा खाता मटाइण वारा, ओ बन्ना सोण वारा, ग़रीबनि जे प्लाटनि ते कब्ज़े करण वारा, पंहिंजे बच्चनि जे लाइ तूं थो चवे मां बंगला जी वञा, पंहिंजे बच्चनि जे लाइ तूं थो चवे त मां कारखाना ठाराए वञा, पंहिंजे बच्चनि जे लाइ चवे थो मां ज़मीना कयूं वञा। अॼु परावा बच्चा रुआरिया थी, यादि रखजांइ सुभाणे तुंहिंजा बच्चा रोईंदा। कमा तो दीन तो दान, जेड़ी करनी तेरी भरनी। अॼोके दौर में ॾुखे में ॾुखो, ॾुखियो हक़ चवण अथव, ॾुखे में ॾुखियो हक़ चवण अथव। जॾहिं हक़ सच वारी तकीरा कंदा न पोइ हिक ॿिए खे ठूठी वणंदा, उथो त हलो देर थी वई आहे, सुबुह लाकू त वेठा। पर जेकॾहिं छड़ो चओ त बाबा बस निमाज़ पढ़ो त चाबियूं जन्नत जी तोखे हूंदियूं। ॾिस इहे मौलवी थी कीअं दिलि खटी वियो। न मुंहिंजा सोना ॻाल्हि खरी कबी, अल्लाह शल पराए माल खां बचाए, अल्लाह शल हराम जे माल खां बचाए। छा कबो पराओ माल, मां त वाइज़न में चवंदो रहंदो आं, परायनि बनिन के हेठों कब्जे में आणण वारा, पराए माल ते बंगला ठाहिण वारा, बंगलो हराम जे माल ते ठाहे करे लिखंदो माशा अल्लाह मंज़िल हाज़ा मिन फज़ल रब्बी, सुभान अल्लाह मंज़िल अल्हम्दुलिल्लाह मंज़िल जेको वणई सो लिखो। पर होॾे मंज़िल बि ॾुखी थई, आवा होॾे मंज़िल बि कबर वारी मंज़िल भी दुखी थई, आखिरत वारी मंज़िल भी दुखी थई। ओ मुंहिंजा सोना अल्लाह जो आसो अथव, अल्लाह जो आसो त ग़रीबनि मज़लूमनि जे बददुआ खां बचंदा कयो। केतिरनि रवायतनि ते ईंदा वेंदा सही सेठ हिसाब अहिड़ो कयो जो सॼी उमिरि सॼो साल ॿारनि खे लोड़ाए में, पर हथियूं बि मुंशीअ मुॾे हिसाब कढियो सही, मां मोटी आयुमि हथियूं में व्याज मुते चढ़ियल। ओ मुंहिंजा सोना पगर जो क़दुरु कजांइ, पराए महिनत मज़दूरीअ जो क़दुरु कजांइ। हिते तुझे हथ में कलम आ, पर हुते रब करीम जे हथ में कलम अथई। हिते तुझे हथ में कलम आ, तुझे मुंशीअ जे हथ में कलम, तुझो मुंशी जेनो राज़ी उन जो हिसाब बचता, तुझो मुंशी जेनो नाराज़ उन ते हिसाब चढ़ियल। होॾे जेको कलम थी अल्लाह जे मलाइकनि जे हथ में थी, उते जहिड़ो हिसाब हूंदई ओड़ो ई तोखे नतीजो मिलंदो। ला युगादिरु सगीरतन वला कबीर इल्ला साहा। अल्लाह वारा भी मुंशी लिखनी था पिया, पर चाड़े न लिखंदा। आवा 2000 वारी कलर वारी बोरी चई में न लिखंदा। असां भी सिंधी सुञा हली ओधर ते ॾे, जेको वणे पो लिख भले, पो रड़ियूं न करना। ॻाल्हायो मां ॻाल्हियूं अहिड़ियूं अलाए शुरू थी वई। हवाई अञा कणक कोन लथिया, हाणे चवे सो 2000 थी कणक जी बोरी मुंहिंजी थी। अलाए अगो केतिरो निकिरे, जे पैसा न ॾेई सघे त मां 4000 करे वठंदो मां। असां चवंदासीं हली 2000 कम जा, वरी बोडी बीट ढबकरी ढकरी मड़े जान छॾाए बि, पोइ जंहिंमहिल 2000 जे जाइ ते कर्ज़ चढ़ियो 6000 8000, मुड़ सब व्याज ते त बयान कयो। खणण वेल मौलीअ खां पुछो ई, चऊं त हक़ त भतो आ छिड्रो, खणण वेल पुछो ई मौलीअ खां जो तूं एतिरी हयाती अथई जो तूं साल जो कर्ज़ पोइ खणे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला घर में बचड़न जे लाइ का शइ खाइण जे लाइ कोन्हे।
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु का शय कोने का आहे वक्त जो बादशाह आहे वक्त जो बादशाह खलीफो बैतुल माल जे न्यापो कई कुछ कर्ज मिले मुझे पगार मो काट जो असा बेन के छा सा यार आए त मुलन के नडीदा दे जेके बच्चा पढ़ाइन था सही पोते न्यापो आयो बार बीमार मुला तुजा त बार हफ्ते में बीमार था तने भला खाइन न था अरे घुरे त 500 ये त तुजा होटल ते ऑर्डर में हल्या विदा ने जंग जंग ते चाड़े जेको तू ऑर्डर नो उनको वधिक त हल्या विदा ने 5000 6000 पगार होंदी पर मजबूरी में जेकरे बेचारे विच में सवाल कयो तो खुदा खैर करे से हवाए करना है पर जेकरे बचड़न जे करे अस्पताल जे करे शादा समझो एकरो डी वधी करे जी पियो औ असा भले पगार 8 डी पोइ जो ता चदो तो की पंजे मुलन जी वकालत तो करे ना मुके हाने न चंदो पर दिल में चंदो हवाए ओ मुझा सोना अल्लाह जाने तो असा तवाजा सजन तवाजा खैर खा वाइजन जो मकसद यो आ दिल में को रहम पैदा थी पवे वाइजन जो मकसद यो आ को दिल में रहम पैदा थी पवे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बैतुल माल मो कर्ज को खणे ओ वजीर खजाना तो चवे सही कर्ज खणो था भला एतरो आसरो अथव त मां जिंदा रहंदो छा एतरो अथव आसरो एतरन ॾींहंनि जे लाइ कर्ज़ खणो था मां जिंदा रहंदुम कंदड़ो हेठि करे चई आसरो त सेकंड जो बि कोन्हे आसरो त सेकंड जो बि कोन्हे पोइ इहा छड़ो उन्हनि जे लाइ न आहे इहो तुंहिंजे मुंहिंजे लाइ बि आहे असां जेकॾहिं कर्ज़ो खेलो न पोइ छोरे खे चवंदासीं मूंखों बि इलाही हया न ॾिजांइ कंहिंखे बि क़बर छॾायूं थो वञे छोरा मूंखों बि घटि कजो मुंहिंजा बि अलाए केतिरा खाई आहे न ॾिजो कंहिंखे ठीकु आहे जिके रखो कम खे अल्लाहु अकबर अर्ज़ को कयो असांजा गुनाह असां जूं नाफ़रमानियूं ॾिसे थो पियो पोइ बि रब रहम कयूं थो अचे अब्दुल मलिक पुछाओ तो करे नौजवान खां ओ नौजवान दे खबर गुनाह केड़ो करे आए गलती केड़ी करे आए उन नौजवान के चई तू जो चोरी पो करे छाजे करे जैसे मजबूरी बियो को भी हीलो वसीलो न को समझा जे रब जवान कयो थी जे करे मजदूरी करे हां त मजदूरी खोड़ हुई मजदूरी करे हाँ तो मजदूरी कलमाए दे होए मियां गोड़ जे भरसा वो चयो सही रात जे टाइम ते उन मालिकन के भी बधी खयो मियूं भी काथो मालिकन के भी खयो त मियूं भी ओ दगते उन के छडे विया मियूं वरी पो पुलिस वारो वारे कयो हेठ जागण को हेठ मियूं भी मोटी आई अब उन्हनि गरीबन के जॾहिं धक लगंदा हुंदा उन्हनि जा धक अर्श वारो त ॾिसंदो कल हेॾे जागीरानी लोलाई अब वेचारी माई भी मरी वई ब माण्हू भी मरी विया हाँ बाबा ये रत जा दरिया वहन था रत जा दरिया हलन था अल्लाह अकबर अल्लाह रब करीम इंसान के केरी सूरत में ठायो केडो कीमती ठाए पर उन इंसान जी दुनिया में का कीमत ही ना है का मामूली गालन ते माल जे भेल जे करे काते शक जे बुनियाद जे करे को काथे लेटो पियो को काथे लेटो पियो यार पानी जे वारे जे करे बने जे सोर जे करे पत्थर जे सोर जे करे अन्या कुकड़े ते भी रहमंदो आ ढोर ते भी रहमंदो आ पर इंसान जे ज़ात जे मथा के रहम ही न थो अचे ये केतरन जा घर उजड़िया केतरन जा सुहाग उजड़िया केतर अमण जूं झोलियूं खाली थी वयूं केतरन भेनरुन जूं झोला खाली थी वयूं अल्लाह मञूं था असां ॾोहारियूं अल्लाह मञूं था असां गुनाहगार ऐं बेदार अल्लाह असांजे ॾोहनि नज़र न
अल्लाह संदे गुनाह न कर तू तंदे नजर न कर और तो के रोजे वाले महबूब जी पार तया आज इमदादुल्लाह साहब मौलूद चवंदो सं बियो त आसरो कोने पर तुझे ए मुझे विच ते नबी सही आई केरा विच ते ओ साईं असां के बियो को भी आसरो कोने का भी उम्मीद कोने पर विच ते नबी सही आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे बाज कजाए मेहरबानी कजाए दुनिया में कोड़ मामला मसला हुंदा अब फलाणो मानू जे कने विच में पवंदो त मसलो छिड़ी ये न सही अब फलाणो करनाणिया वो जे कने विच में हथ विझंदो त मामलो होदे भी आका विच में आए इंशाअल्लाह बेड़ो पर थोड़ो असां भी स्पीड के घटायूं जड़ो नबी से जो आसरो न कयो ये बाबा नबी से जो भी आसरो होजे ऐं असां भी ना नौजवान रोई करे चवे तो सही जी जो पेरी कबर खोटम ये गाल भी बुधो मुर्दन जो कफन चोरी करण यो भी गुनाहवा जेरन जी चोरी करण यो भी गुनाहवा जेरन जी चोरी करण यो भी गुनाह मुर्दन जो कफन लाहिड़ो मां वाइज़न में चवंदो असां जो जेको हशर कब्रिस्तानन सां हूंदो आ न बे कंहिंसां अहिड़ो हशर न हूंदो ढोरज भी चरंदा कब्रिस्तान में घरन जो नालिय जो पानी भी कब्रिस्तान में ढोरन जो पेशाब छेणो भी कब्रिस्तान में हूंदो किन फित भी सजो कब्रिस्तान में हूंदो माना जरे त वडन के सुख न ॾिनासे मोए को भी पो वडन के सुख जो साओ नथा खणण ॾियूं वींदो कब्रिस्तान के सोरींदो वींदो अरे बाबा हेडे काडे हेडो त मुंजा वडा पूरे लन पो मुंजी मर्जी आ बाकी दुनिया में पिन सदा हाचर के उते भी मर्जी है मोए खो पो भी भले तुझी मर्जी पर यार अगते जरी जरी हिसाब ॾियणो आ अल्लाह सही शन हालत रहम फरमाए अब्दुल मलिक के चवे तो साईं जी जो पेरी कबर खोटे नजर जो कया वक़्त शुद्ध ब्याओ तो दिम मिन नार एकड़ो हमरा ऊंदो लेटो पियो जेके हथन पैरन में किलियूं लगियूं पयूं ए आका सही जा लफ्ज मुबारक अल कबर इम्मा रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह औ हुफरतुम मिन हुफरिन नार आका सही फरमायो कबर या त जन्नत जे बागन मां हिक बाग या जहन्नम जे खडन मां हिक खडो मोड़ा जोगी साहब चवानी बागड़नी जे गाल ते लगे थो पर कुरान जे गाल ते वही आए जैसे मुल्ला गाल समझ में न थियो जन सा जो कबरा कोटे ने मुल्ला चवंदा त बाबा जन्नत जो बिस्तरो हुंदो आ दरी हुंदी आहे हो आहे त कुछ कोन उहे अखियूं काथे तयूं इन के दिसण जे लाए उहे अखियूं धार उहे अखियूं अथई महबूब मुस्तफा करीम संजा लफ्ज़ मुबारक अथई या त कबर जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग या जहन्नम जे खडन मां हिकड़ो खडो आ चवे तो मुंडा साईं जी जो मां हथन पेरन के शीखां लोहियूं किलियूं लगल ॾिठियूं मांस मुझे दिल में खौफ वरायो आवाज तो अचे ला तखफ खौफ न कर भव न कर वसल बिमन उज़ब पुशात कर छाजे करे रोए न के अजाब थी रहियो अल्लाह अकबर ते तो मुझे जुबान में सगई न रही आवाज आयो इन्नहु कान ला यस्तनज़िहु मिनल बऊल आवाज आयो यो दुनिया में पेशाब खो बचाओ न कंदो हो दुनिया में पेशाब खां अजा वाइज मोदी वाटर में पेशाब करे मोटो दे वरी वाइज ये न वरी घर में होदा ते पेशाब करे छाजो धोणो करणो बस वरी जागो हथो मानिया महबूब सदी हदीस मुबारक महबूब जान्या पा मुझो उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीर अकवारो फरमाइंदो कुरान अल्लाह जान्या पाती हदीस पाक मिठरे मोहम्मद करीम जान्या पाती कुरान अल्लाह जान्या हदीस पाक
महबूबा मुस्तफा जा महबूबा मुस्तफा करीम फरमा इस्तंज़िउ मिनल बौल फइन आमत अज़ाबल कब्र मिन्नो। महबूबा फरमायो पेशाब को बचाओ कंदा कयो, पेशाब को बचाओ कंदा कयो। साईं छा जे करे फरमांदा कब्र जो अज़ाब पेशाब को न बचाव जे करे थींदो आ। शहरन में त बी ठयल आहिनि, एयरपोर्टन ते हेजो ॾिसंदा त शहरन में जी पाण वटि ढगा ढोर कनि तीअं होते काॾे वई सुन्नत, काॾे वयो महबूब जो तरीक़ो। इहो सभु हाणे ॼण त झटकी रस्म था सम्झनि। वड़ा वेठा अगे असांजे ॻोठड़नि में जेकॾहिं को मथे उगाड़ो घुमंदो हो त छा चवंदा हुआसीं, असां वारो छोरो लोफर थी वियो आहे। अगे जेकॾहिं मथे उगाड़ो को घुमंदो चे असां वारो छोरो यार लोफर थी वियो आहे, ॿाहिरी हवा लॻी अथसि। हाणे जेकॾहिं मथो ढकींदो हल भेण हिक वाइद ते वियो मुला थी वियो आहे। जल भेण हेॾा हालत होॾो बि होॾो मथो ढके थो त मुला थी वियो आहे, मथो उघाड़ो आहे त चए लिखियल पढ़ियल आहे। अल्लाह साईं शल असांखे सही मुसलमान बणाए। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सवारीअ ते सवार न अचानक महबूब साईं जी सवारीअ ट्राओ खाधो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठ लई आया। फरमाइंदा हो मुंहिंजा साहिबियो मोहम्मद करीम के आली शरीत खणी जो, साई शरीत खणी जो। महबूब साईं के साई शरीर ॾिनी वई। महबूब से उन शरीर जा ॿ टुकर कया। हुजूर पाक शरीय जा ॿ टुकर कया। हिकिड़ो टुकुर हिकिड़ी कब्र जे मथां रखियो, ॿियो साओ टुकुर बि कब्र जे मथां रखियो। महबूब दुआ घुरी अज़ाब ख़त्म थी वियो। फरमाइंदा इन्नहुमा युअज़्ज़बान। महबूब फरमाइनि ॿिन्ही कब्रुनि खे अज़ाब थी रहियो। फरमाए ॿई कब्रूं इन्हनि ॿिन्ही खे अज़ाब थी रहियो। हे अल्लाह जी कुदरत जो कब्र जो अज़ाब तुझे मुझे अख खां महफूज कयो ते। जानवर ॾिसंदा ने तू ऐं मां लिखियो पियो आहे। जेकॾहिं तव्हां कब्रुनि जो अज़ाब ॾिसो हा त मुर्दा दफ़नाइण छॾे ॾियो, मुर्दा दफ़नाइण छॾे। अल्लाह शल कब्र जे अज़ाब खां बचाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशाब को बचण जे लिहाज़ सां ॾाढो ताकीद फरमायो आहे। ओ मुसलमानो पाण बि पाकाईअ में रहो, पंहिंजे बचन ॿारनि खे बि पाकाईअ में रहायो। कलामुल्लाह भी पाक, कलमो भी पाक, काबतुल्लाह भी पाक, रोज़ो भी पाक, मिठड़ो महबूब भी पाक, अल्लाह भी पाक, नमाज़ीअ जो लटो ऐं बदन भी पाक। पाक पाकन के हिते जेकॾहिं चयो बाबा त निमाज़ ते हलो लटा पाक कोन यार। अञा हिते बीठो खैरात हलण वारी आहे, मां वञा त चए 2 मिंट बीह छड़ो लटा मटे जा। ये न सही खैरात जे लाइ 2 मिंट बीह त लटा, निमाज़ जे लाइ लटा। वॾड़नि खे चओ, पोड़नि खे चओ आ चाचा निमाज़ ते हलो। गोडन ते हथ रखी चवंदा गोडन में सूरा नथो हली सघां। सुबह जो बिना लठ जे सभु ज़मीना बनन ते भी घुमी। अब सुबह जो बिना लठ जे सभु ज़मीना भी घुमंदो, पर मस्जिद रे गोडन में नौजवान के चयो अच त हलऊं। मां बिज़ी आ ॾाढो, मूंखे वॾे कम ॾसिया वेहंदो सॼो ॾींहुं होटल ते, पर बिज़ी एॾो। ओ सोना वांद काई निमाज़ जे लाइ कढणी पवंदई, वांद काई क़ुरान पाक जे लाइ कढणी पवंदई। अॼु हिते बिज़ी आ पर यादि रखजांइ जॾहिं वांदो सुहिणो थी उते न बिज़ी वारो तोखो हिसाब किताब वरतो वेंदो। अॼु हिते बिज़ी आ न, पर कब्र में त वरी हिसाब न बिज़ी जो ॾियणो कोन। ऐं लिखियो पियो आहे वुज़ूअ जे लिहाज़ सां पाकाई जूं फज़ीलतूं केतिरियूं लिखियूं पयूं आहिनि। तव्हां किताब तहारत पढ़ो त सही। लिखियो पियो आहे जेकॾहिं रात जे टेम ते छड़ो को माण्हू वुज़ू करे सुतो, रात जे टेम ते माण्हू को छड़ो वुज़ू करे सुतो, मौत निंड में अची वयुसि त मां त शहीदा, शहीदनि जे टोले मौत।
छावा छड़ो वुज़ू करे जो सुतो जेकॾहिं मौत अची वियुसि त पोइ बि अल्लाह शहीदनि जा टोले मां थो अल्लाह वटे वॾी रियायत जैसे निमाज़ त पढ़ा दिल त चवे थी पर पेशाब नथो बीहे लिखियो पियो आहे भले पेशाब जा कतरा वञी निमाज़ पढ़ो पोइ बि तुंहिंजी क़बूल कंदो साईं नथी अचे मां कीअं निमाज़ पढ़ां शरीयत तोखे भॼण न ॾींदई चए छड़ो हथ ॿधी बीह जीअं ॿिया रुकू था कनि तीअं तूं कर जीअं ॿिया सजदो था कनि तीअं तूं सजदो कर पोइ बि निमाज़ थी वई साईं बीह नथो सघां चए वेही पढ़ त बि थी वई साईं चेल में सूरा वेही बि नथो सघां चए टेक ॾेई पढ़ो त बि साईं टेक भी न तो दई सका चे सुमी मुंह किबले दे कर तभी साईं सजदो जो न तो करे सका चे थोड़ो कंदड़ो हेठ कर सजदे जी नियत तभी जैसे कंद भी हेठ न तो ते चे इशारो ही सजदे वांगुर अखिन सा कर तभी एडी रियायत को पो भी जे को न पड़े अब तां के जो को जमींदार चए त छड़ो कणक जो तू ख्याल कर माल वगैरह बे लगा 20-25 मन दींदो मैं छड़ो चक्कर दे हाने हे वयो भी हिकड़ो डी कोन थ्रेशर वारे डी 10 बोरियूं खणी पचे सही अन्न जो वायदो कबा वयो है जे वयो त कोन पोइ न के अन्न मिलंदो या जूता लायो द कालायो न हां अरे चक्कर हिकड़ो डी भी नहीं वही भी कोन माल कणक भी खाइयो ख्याल भी न कई वरी तो छड़ो बोरियूं ते आयो आ शरीयत असांखे रियायत भी सब ॾिनी कयो से भी कुछ ही कोन आहे पोइ भी चऊं त जन्नत में सॾ भी पहिरियों थिए ॻाल्हि सिधी आहे ओ मुसलमानो ॿुधी छॾियो जन्नत ॿिनि शयुनि जे करे मिलंदी घणी एको अल्लाह जे फज़ल जे करे ॿियो महबूब जे शफाअत जे करे एको हो फज़ल करे ॿियो महबूब शफाअत सिफारिश करे उहा सिफारिश भी तॾहिं थिए जॾहिं महबूब जी कंहिं ॻाल्हि ते अमल त कयूं फज़ल भी तॾहिं करे जॾहिं फज़ल जहिड़ा कम कयूं हा साईं अल्लाह अकबर चवे तो जीअं जमा किलियल वारो अज़ाब ॾिठो मां जल्दी बंद करे वरी ॿी क़बर खोटियम ॿी क़बर जो जीअं जो खोटियम नज़र जो कई मां जसदहू क जसदिल इंसान वरासहू करसिल खिंजीर अस्वद चवे तो हेठो दर इंसान जो शक्ल कारे सूअर वारी हुई हेठों दड़ो इंसान जो युद्ध शक्ल कारे सुअर वारियस अब्दुल मलिक जे सामू या गाल भी करे पो रोए भी पो अल्लाह अकबर चवे तो भवाती शक्ल दिसी करे मुझे जिस्म के खौफ वरायो आवाज तो अचे लाओ तक खौफ न कर भाव न कर वसल सवाल तकर भी मन नुज़ब छाजे करे रो अजाब थी रहो चवे तो कौन आवाज आयो आवाज आज इन्नहु कान शारिबुल खमर फिद दुनिया जे दुनिया में शराबी हो चाहो शराब असांजे गार्डन में शराब बंगुलन में शराब असांजे खैरातन में शराब असांजे शादिन में शराब आहे के न मां सजा थक जी पिया होता मां त चंदो आ बाजे को तकड़ो मोड़ साहब जे ने भले विहारो तो मां सा थधा मुलाबो जडे वेठा ए न उहा केड़ी वडन जी कचरी नाहे जे में शराब नाहे ओडे पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा फरमा मोहम्मद करीम के मेराज वाई रात एड़ा भी मानू दिखाया वा जंजी शक्ल भवाती हुई शक्ल कारी हुई तारा उन जा फिका उनके वात में बदबूदार गंदगी वही रही हुई एडी त बदबूदार या जहन्नम वाला रड़ी पाक नो रब
रब करीम इन्हनि खे हितरों कढ इन्हनि खे हितरों कढ इन्हनि खे हितरों कढ असांखे इन्हनि खां परे कर या असांखे तूं कढो या इन्हनि खे नजात तूं कढ महबूब फरमायो मां पुछो कयुमि इन्हनि खे छाजे करे अज़ाब थी रहियो आहे आका फरमायो मूंखे जवाब मिलियो महबूब तुंहिंजा उम्मती थी पर दुनिया में शराब पीअंदा आहिनि तुंहिंजा पर हाणे तव्हां ॾिठो क़ौमी असेंबलीअ में वाणे चयो त पाकिस्तान में शराब ते पाबंदी हुजे कंहिं चयो वाणियो तो चवे त जॾहिं हर मज़हब में शराब हराम आहे त पाकिस्तान में त बदतरी के ओला हुजनि घुरिजे न चे पाकिस्तान में शराब ते पाबंदी हणो मुसलमाननि चुसे असां काॾे वेंदासीं वाणियो तो चवे शराब न हुजे पर मुसलमान था चवनि त शराब छो त परमिशन जा पैसा मुसलमान खे था मिलनि 2-3 रुपया गुज़ारो मुसलमान जवान अल्लाह अल खमरो जुमाउल इसमें महबूब फरमायो शराब हर गुनाह जी पाड़या शराब हर गुनाह जी पाड़ असां वटि मां वाज़न में चवंदो वॾो माण्हू त पीए पर हे कॾहिं कॾहिं ग़रीब जो पुट बि चवे तो गिलास री हुजे अरे वो बि पिणे के न तो खीर पीआरे हाँ गॾा गाॾो हलाए मज़दूरी करे दुकान ते वठी तो अचे बोतल वो बि पिणे के खीर पीआर सवाब मिलंदई मां हिकड़ी रिवायत में पढ़ियो त शराब जो हिकु ढुकड़ पीअण ईअं आहे ॼणो सॻी माउ सां ज़िना कई तो कुछ बचो बाबा एडा वडा गुनाह दिसी रहियो आ पर पो भी गुरद्वार ठेरी जे भरसां जेको मुंहिंजो ॻोठ आहे न साम्हूं रेंजर जी चौकी आहे पोइ इहे रेंजर जे चौकियुनि वारा वॾनि वॾनि गाॾियुनि मां वॾनि वॾनि माण्हुनि जे छोकिरनि जे गाॾियुनि मां कार्टून कार्टून शराब जा कढंदा टायरनि मां बि शराब छा मां जो टायरनि मां हेतां कीअं सम्झो था अचे हिन जो चेहरो ई ॿुधाईंदो आहे त हे मस्जिद जो पेशमा मां किन जमायती समझो था हिन जे चेहरे में ख़बर पवंदी आहे त हे चेहरे में छा थो लॻे अल्लाह सही शल रहम फरमाए शल शराब जड़े बीमारी गुनाह खां बचाए रोई करे चवे तो एड़ी शक्ल सी करे मूंखे खौफ वरायो जल्दी बंद कयम माटी जो कबर खोटे में खरज दिनार मिनो चवे तो भाई जा अल्लाह निकता कबर मां बाय जा अल्लाह निकता चवे तो कबर मां बाय दिसी करे मूंखे ॾाढो खौफ वने पो वधंदो वराईंदो चवे तो न टेम ते आवाज आयो पुछाओ त कर छाजे करे मां कबर बाय सां भरे छरी मां आवाज तो अचे अल्लाहु अकबर केंजे आजो वयो केंजे आजो रड़ियो कान तारक सलात चे बेनमाजी शाहो चे बेनमाजी हो बेनमाजी यार वाणियो तुल जो वाणियो जे कंबा जो वाणियो कश्मोर जो वाणियो सुबह जे टेम ते पंजे दुकान ते तेसरी न ईंदो जेसरी पंजे मंदिर में वञी करे इबादत न करे तेसरी कारोबार न खोलींदो जेसरी टिकाणे में वञी करे इबादत न करे वाणियो भी पंहिंजी इबादत तो करे मुसलमान 8-9 बजे उथंदो अञा गुड़ी न कंदो मुंह न धोईंदो त पुछा कंदो चाहे तयार मुंह भी न धोते गुरड़ी भी न के कलमो भी न पर पे चाहे थिया अरे उठ त सिकी लदा पुत्र उठ त मुंह त धो न कलमो त पढ़ो चे केरा चे मुसलमान चे अतयात बुधाए चे याद नाए केरा चे मुसलमान चे दुआ कुनूत बुधाए चे नथो अचे केरा चे मां मुसलमान चे शक्ल मां बुधाए चे नथा जन केरा चे मुसलमान वुज़ू जा फर्ज बुधाए चे नथा जन केरा चे मां मुसलमान नमाज जा फर्ज बुधाए चे नथा जन केरा चे मां मुसलमान चे गुस्ल जा फर्ज बुधाए चे नथा जन केरा चे मुसलमान नमाज जनाज़ा बुधाए चे नथी अचे
आए केर बाकी पुछा कर फलानी बनी हा डाडे टे मते ते बबुर बीठो अना याद आ डाडे जो बबुर याद था आने बरोच बुधण वाला भव थे तो अब आई डाडे जो जको बबुर बीठो न वो भी कंडी ए निमु भी अवल मथो बरी सब याद थी बा जको कुलोला याद नथी थे सब याद अलम तो याद न थे अल्लाह सही चल सही समझ नसीब फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़यामत वारे ॾियारे न ज़मीन न बने बारे जे पुछा थींदी क़यामत वारे ॾियारे जेका पहिरीं पुछा नमाज जी थींदी छा जी पुछा खोसो फकीर हुजे कंदानी फकीर हुजे बी ज़ात वारो हुजे बनी घणी थी न बच्चा घणा हुई न नमाज़ूं घणी पढ़े उम्र घणी हुई जवान थियण खां बाद में जो तोते नमाज फर्ज थी घणी पढ़े घणी रहाया आए तो उते हिसाब शाजीबो पान भी नमाज नथा पढ़ूं वरी घर भी को नथा ॾिसूं त लाइ नमाज पढ़ूं अलाए को न पढ़ूं लिखियो पियो आ जाते पर भी नमाज़ी जाते बच्चा बार भी नमाज़ियो न घर में अल्लाह बरकत दींदो आ न घर में सुकून होंदो आ ये न वो नमाज न है त सुबह जो निकरंदो त भी गारियूं ॾेई निकरंदो मोटंदो त भी जंग करबला ॾे थो मोटो ये न वायदो कयो त नमाज़ी थींदा अल्लाहु अकबर नमाज अल्लाह के इबादत ॾाढी वणंदी आ हज भी इबादत रोजा भी इबादत ॿियूं भी इबादतूं पर नमाज वधीक छाजे करे छो त दुनिया में चवंदाऊं त भाई आजिज़ी वारो माण्हू आहे हिन सां कोई भी ज़िद न कंदो अब हिन में निवड़ता आजिज़ी आ जेका नमाज में आजिज़ी आ ॿी कंहिं में आजिज़ी चेबो दवा तुझे मगज में हवाए भरल छा चंदा तुझे मगज में हवाए भरल ये जेका न आकड़ दो करे जेका न कंध में किली थी अब सब मथे न सब दिमाग में न पर या कंध वारी किली आकड़े मथे वारी हवाए जने सजदे में कंदड़ो हेठ कये न हुन बीच सब छजई त मां भी सब छजी हां तवे तो सब छजई त अब जेकॾहिं कंहिंजे ओताक ते लड़ी वञिबो आहे तदा हाणे मां वाकई अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कयूं मैं पर आयो आहियां तुझे तॾे ते लड़ी मोतार छा चवंदो आहे अदा जेकॾहिं हाणे तूं बि सभु छॾियूं लड़ी आहीं त मां बि हो भी चवई तो हाणे जॾहिं सजदो कयई न रुने न मुंहिंजे आॾो दिलि सां तौबा कयई त पोयों दफ़्तर ख़तम थी पोइ अॻिते दफ़्तर तुंहिंजे वस में आजा वल मुंढ करे वरी नौ हिसाब किताब करे तुझी मर्जी तवे तो जी जो पंजी कबर खोट बी जी जो मां कबर खोट में वाह नजर जो कयो सुभान अल्लाह चोरी जे चंड जेड़ो हमरा सुतो पयो शात कबर मां खुशबू हुई अजीब किस्म जी खुशबू हुई वा खुशबू दिल के ॾाढी वणी वई भर में वेही रहियो हुन जो चेहरो भी वणे पो खुशबू भी वणे पई आवाज आयो होडे वेहे न पो हेॾा उथे नथो होडे वेहे न पो हितां उथे नथो पुछा तकर मां शो कई थी मास बाज मेहरबानी आवाज आयो इन्नहु शाह यो जवान मां रब के राजी करे सुतो यो जवान मां रब के ओ नौजवान इन जवानी जो कदर कर ओ पोड़ा इन उम्र जो कदर कर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त वडे ते वडो वाइज़ वा जॾहिं ॾाड़ीअ में अशा पई न समझ त हाणे मोट थी अॻिते न आहे हाणे समझ त कब्र वारे पासे ॾे तुंहिंजी मोट सोना अॼु न सुभाणे न परीं हलणो आहे छो न एड़ी हालत में मौत अचे जो अगते लेखो ही नथी छो न एड़ी हालत में मौत अचे जो अगते ये 2 ॾींहं गुज़रिया
असांजा वीचारा खोड़ बुजुर्ग आलम वफ़ात करे विया पंवर हो मोड़ा शमसदीन पंवर झूनड़ो आलम हो मदे जी जो उनके पुट मोट साहब ॿुधायो मां जनाज़े ते पहुतो मां गोल साहब उनके पुट ॿुधाए जे उनके पुट मोल साहब ॿुधायो तो बाबा आखिरी घड़ी में जडे वेठा से चे तवा सब साइड थियो मुजा मेहमान आया असा वरी बाहर डिठो से पता के बाबा जा मेहमान आया होजन असा हेडो वेठा से बचे बाबा वालेकुम सलाम खुश आयो हथ वाडो बाबा खुश सलाम अलैकुम सलाम असा सब हैरान सलाम अलैकुम खुश खराबत लगी पिया हथ मेहमान वो भी आलमान अचे पो समझ मायो कुरान जो चवे तो या अयतु हन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्जिया महबूब फरमायो नेक साले दे मां मलाइकन जो काफिलो मोकलिंदो आ उन जो रूह मलाइकन जे इस्तकबाल में वेंदो ये कुछ कराबत हली थोड़ी घणी बस पो वरी ज़बान ते कलमो पढ़े ॾिसूं पिया कलमो पढ़ंदो वियो मेहमानन सां गॾु हलियो मौत अहिड़ो हुजे न ज़मीन अॻिते हलंदी न बंगलो न मिट न माइट न बच्चा न ॿार सभु हिते रही कंडाणी साहब ॼाणे ॿुधायो वीचारो छा खणी कुझु केरु खणी ईंदो अल्लाह साईं छॾ अॻिते भलो फरमाए रब से जिन विचारन जलसो करायो अल्लाह से उनन जी इन मेहनत के मकबूल मंजूर फरमाए ऐ मां अवां के अर्ज रखंदो त नौजवानो पंहिंजे पीउ माउ जी फरमा बरदारी कयो अबे अम्मा के न रंजायो वॾड़ो मां अवां के अर्ज रखंदो त पंहिंजो न्याणियूं पढ़ायो न्याणियुनि जे विहारण जो वक़्तु कोन्हे न्याणियुनि जे विहारण जो वक़्तु कोन्हे न्याणियूं पढ़ायो मतां सुभाणे मरी वञण खां बाद में तव्हांजे फोतण खां बाद में न्याणियूं पिटे पाड़ा न कनि मतां पोइते न्याणियूं चवनि रब अल्लाह इन जी क़ब्र जहन्नम जे खॾनि सां वॾड़ो पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾिनियूं वञो पोयनि ते एतबार कोन्हे मतां न्याणियूं पोयों पिटिन वञनि भाइरो अबे जेकॾहिं हिसो न ॾिनो आहे तव्हां पाण संभारे पंहिंजे भेनरुनि जो हिसो कढो पोइ मिल्कतूं विरायो पैसे वारो ग़रीबनि मिसकीननि जी पारत अथव बेवाहनि रननि ज़ालनि यतीमनि लाचारनि जी पारत अथव कंहिंजे दुआ जेका दिलि मां निकिरंदी आहे अहिड़ी ॿी का दुआ ई शादीशुदो जेका औरत बिन निकाह वारे लफ्ज़नि जे करे तो वटि अबो अम्मा मिट माइट छॾे आई तुंहिंजी इज़त आ तुंहिंजो नंगो आ तुंहिंजी गैरत आ महबूब फरमायो भले में भलो उहो आहे जेको पंहिंजे घर सां भलो थो वञे जेकॾहिं ॿ अथव टे अथव उन्हनि जे लाइ बि महबूब फरमायो जेकॾहिं ॿिनि टिनि ज़ालुनि वारो चइनि ज़ालुनि वारो अदुल इंसाफ़ नथो करे क़यामत वारे ॾियारे अधु रंग हूंदुसि हिकु हिसो हूंदुसि पंहिंजे चेहरनि ते महबूब जे सुन्नत खे सजायो मस्जिद आबाद कयो वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क कुल्लिहिम अल्लाहुम्मा वसिल हाज़िल सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हमहुम अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रौज़तन मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशफि हातना वग़्ज़ हाजातना वअद दुनिना अल्लाहुम्मा अशफि हातना वग़्ज़ हाजातना वअद दुनिना अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़ अल्लाहुम्मा अन्सुर मन नसर दीन वजन अल्लाहुम्मा ख़ज़ुल मन ख़ज़ल वला तजन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सल्लम अजमईन बिरहमतिका या ला इलाहा